नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ जे क़ौमी असेंबली जे मेंबर असलम खान कराची जे मेयर वसीम अख्तर खे 1 करोड़ रुपया घुरण जो इल्ज़ाम हयूं। असलम खान चयो त मां कराची जे मेयर वसीम अख्तर जे ख़िलाफ़ दरख़्वास्त SSP ॾखण खे ॾेई छॾी आहे। MNA दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त कराची जे मेयर वसीम अख्तर पंहिंजे पुट जे ज़रिए मूंखे घर घुराए 1 करोड़ रुपया घुरिया आहिनि। दरख़्वास्त में असलम खान चयो त मां पंहिंजे ख़र्च मां 10, 11 ऐं 12 जनवरी ते कराची एट फेस्टिवल कयो। 13 जनवरी ते कराची जे मेयर पंहिंजी रिहाइशगाह ते घुरायो ऐं 1 करोड़ रुपए जो मुतालबो कयो। असलम खान अख्तर जी कॉल रिकॉर्डिंग जी मौजूदगी जी दावा कंदे चयो त मूंखे ऐं मुंहिंजी घरवारी जी जान खे ख़तरो आहे, छो त वसीम अख्तर पंहिंजे उहिदे सबबु नुक़सान पहुचाए सघे थो। ॿिए तरफ़ असलम खान जे इल्ज़ाम जी तरदीद कंदे वसीम अख्तर चयो त मां हिन शख़्स खे ज़ाती तौर ते नथो सुञाणां, मूंखे ख़बर नाहे त हिन मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त छो ॾिनी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।